ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे तालके दौर भरिसां क़दीमी ॻोठ नाठियाणीअ में जनम वठंदड़ चित्रकार गुलाब कीरियो जी चौथीं बरसी संदन शागिर्दनि अली रज़ा कीरियो ऐं ॿियनि तरफ़ां मल्हाई वई, जंहिं में शहर जे सियासी, समाजी, अदबी ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। आयल महिमाननि वीचार वंडींदे चयो त गुलाब कीरियो हिकु न विसरंदड़ बाब आहे, छो त फ़न हिकु अहिड़ो इल्मु आहे जेको तारीख़ वांगुरु ज़िंदा रहे थो। उहो ई सबबु आहे जो गुलाब हर दिल में ज़िंदा आहे। संदसि फ़न पारे ऐं हुनर करे मज़लूम तोड़े दुनिया में अताब हेठि रहंदड़ फ़लस्तीनी ऐं कश्मीरी क़ौमुनि जे तहरीकुनि खे उजागर कयो आहे। गुलाब समाजी वर्कर ऐं घणरुखी शख़्सियत हो। खेसि मज़लूमनि जो अहसासु ऐं सचनि माण्हुनि सां मुहबत ऐं इश्क़ हो। आख़िर में संदसि ठाहियल सियासी, समाजी, अदबी माण्हुनि जे पेंटिंग जी नुमाइश पिणु कई वई। हिन वक़्तु संदसि फ़न खे उजागर रखण लाइ संदसि पुटु ख़ैर मोहम्मद पेंटिंग